मल्हाए जेके वणे तो सुभान अल्लाह मीलाद के मल्हाए राज़ी खुदा कंदासी महबूब जी सना सां सीना सफ़ा कंदासी मीलाद मल्हायो के राज़ी करण जो मक़सद कोने को सबब कोने इहो शुक्र था कयूं त रब करीम जेके नबी इन नबी जो उम्मती थियण जे लाइ दुआऊं घुरंदा हुआ और इहो महबूब अता फरमायो थी रब करीम तुंहिंजा लख थोड़ा तुंहिंजा करम हन तुंहिंजा एहसान हन तुंहिंजूं महिरबानी हन अल्लाह जा बानड़ा हज़रत जिब्रील अमीन नबियनि जे सरदार वटि आयो आख़िरी हदीस ते मुख़्तसर मूंखे 20 मिलिया पर 15 थो मूंखे मदे जी ॿियो प्रोग्राम पढ़णो आहे नबियनि जे सरदार वटि जिब्रील अमीन आयो सोना महबूब मूं अजीब मंज़र ॾिठो आहे जिब्रील छा ॾिठो अथई सही घुमंदे घुमंदे जबल कोकाफ ते पहुतुसि उते रोइण जो आवाज़ पियो अचे छा जो आवाज़ पियो अचे रोइण जो आवाज़ पियो अचे जिब्रील अमीन चयो त मां रोइण जे आवाज़ जी भर में सुरी वयुसि सुरी वञी ॾिसां त छा पहिरें आसमान जो मलाइका जेको आसमान ते तख़्त ते वेहंदो हो 70,000 मलाइक हुन जे चौधारी बीहंदा हा साह खणंदो हो त मलाइक पैदा थींदो हो अॼु उहो तख़्त कोन्हे नूरानी पर कोन्हनि उहा इज़त कोन्हे वेठो रोए थो जिब्रील अचुसि छो थो रोए तख़्त काॾे वियो मलाइक काॾे विया इज़त काॾे वई ऐं रसूलुल्लाह सां मोहबत करण वारा ज़ोर सां सुभान अल्लाह चओ जिब्रील जॾहिं खां वठी रब पैदा कयो आहे मुंहिंजी ड्यूटी हुई आसमान ते तख़्त ते वेठो हूंदोसि तख़्त ते वेही करे जेको मिडियल मूंखे वज़ीफ़ो हो उहो पढ़ंदो रहंदो हुउसि मां पंहिंजी इबादत में मसरूफ़ हुउसि मेराज वारी रात थी सॼा आसमान जा मलाइक उथी बीही नबीअ जे सरदार जो इस्तक़बाल करण लॻा मां चयुमि त इस्तक़बाल वधीक अदब वारो कोन्हे को रब जेका ड्यूटी रखी आहे उहा ड्यूटी थो कयां सभु नबियनि जे सरदार जे अदब में उथी बीठा मां पंहिंजे तख़्त ते वेठो रहियुसि नबियनि जे सरदार जो अदब न कयुमि पाण करीम गुज़र कंदा हुया मां धड़ाम करे किरी पई मां महबूब जो अदब न कयो महबूब ते गुज़र करे विया मां किरियो आहियां उन ॾींहं खां वठी रोआं थो बसि कयां त रब राज़ी थी रब राज़ी थी रब राज़ी थी रब राज़ी ई नथो थिए जेको मिलियल वज़ीफ़ो हो उहो बि पढ़ां थो तॾहिं बि राज़ी नथो थिए ऐं जिब्रील सोणे रब खे अर्ज़ कर त मूं ते राज़ी थिए जिब्रील अमीन सोणे रब खे अर्ज़ कयो रब करीम फरमायोसि जिब्रील हाणे चएसि त महबूब ते सलवात पढ़े हाणे चवेसि त महबूब ते सलवात पढ़े हदीस जा लफ़्ज़ आहिनि जेके दुआऊं पियो घुरे रोए पियो बादाए पियो कुझु न पियो वरे सलवात जे लाइ चप चोरींदो वियो पर ॼमण शुरू थी विया सलवात जे लाइ चप चोरींदो वियो पर ॼमण शुरू थींदा विया सलवात पूरी मस कयईं त पहिरें आसमान ते तख़्त ते वञी पुॻो अल्लाह जा बानड़ा सलवात फर्श वारनि खे न आसमान वारनि खे बि फ़ाइदो ॾींदी आहे मोहबत सां सलवात पढ़ंदो कर उस्ताद